अगे को मुंह लिकाइंदो हो चयो वींदो हो यार कुछ त गाल आहे तंहिंजे लाइ मुंह लिकायो घुमंदो थो वठे। अज़ीज़ाने मन अॼु बि कुछ त गाल आहे जो भाउ भाउ खां मुंह लिकायो घुमंदो थो वठे। ऐ मुसलमान तुंहिंजे लाइ बेसेज आ त मुंहिंजो रब ओहो बेनियाज़ आ जेको नज़र न ईंदड़ जरासीम खे जेकॾहिं ताक़त ॾे त सॼी दुनिया खे हिलाए छॾे। रब त रब आ, मुंहिंजो मुस्तफ़ा त नज़र अचण वारो आ। मुझा दोस्त अजीज इन करे मां तुझो थोड़ो ही दिल जो ग्राउंड ठायो त मामलो सजो थी कनेक्शन जो। हाने जे कदे दिल जो कनेक्शन सवाल थियो त दिल जो कनेक्शन किए मिलाया। जी मुझा दोस्त अजीज खुदा सा मिलाई या मुझे मुस्तफा सा मिलाई। कनेक्शन मिलाइण जो हिकड़ो ही तरीको आ। हो केड़ो तरीको आ? बस रुगी अखड़ियों बंद करे दिल में ख्याल कर या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी हैं लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। मुझा मुस्तफा तो के पारता इंशाअल्लाह ताला दिस्त सही त किए थो बेड़ो पार थे। त मुझा दोस्त अजीज अज महफिल छाजिया जवाब दियो वरी चो छाजी आहे मीलाद जी। मीलाद कहजो अचो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो आ। गड छो थिया हूं इन गड थियण जी हिकड़ो शेर चई करे पो बचार गालियूं करे ईमान ताज़ो करे इंशाअल्लाह नंगड़ो मीलाद जो खाई दुआए खैर थींदी। शेर केड़ो तो चवा अचो वेही कयूं गॾिजी सच्चे सरदार जूं ॻाल्हियूं जुड़ी दुनिया जंहिंजे सदके जुड़ी दुनिया जंहिंजे सदके उन्नई गमखार जूं ॻाल्हियूं न दुनिया हुई न आदम हो न की सिज चंद्र तारा हुआ। न दुनिया हुई न आदम हो न की सिज चंद्र तारा हुआ। हुयो हिक मुस्तफा मदनी हुयो हिक मुस्तफा मदनी उन मन ठार जूं ॻाल्हियूं। सुभान अल्लाह। हुस्न यूसुफ मथा शैदा अदा हिकड़ी जुलेखा थी। हुस्न यूसुफ मथा शैदा अदा हिकड़ी जुलेखा थी। किरोड़े थिया जंहिंजा आशिक उन दिलदार जूं ॻाल्हियूं। मुझे ख्याल में हाने ज़हनी तौर ते ॿुधण लाइ तैयार आहियो। हाने मूंखे दिल खोले ॿुधायो मथीअ लेवल जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायांव इल्मी ॻाल्हियूं जेके तहां कॾहिं बि न ॿुधियूं हुजनि या हेठीअ लेवल जूं बचार हिकायतूं ॿुधायांव या रुगी शेर ऐं शायरी ॿुधायांव या रब जो क़ुरान भी ॿुधायांव। अॼु ज़ुबान खोलियो फ़कीर हाज़िर रुगी सुभान अल्लाह न थोड़ो पंहिंजी राय जो इज़हार भी कयो। सुभान अल्लाह। हिकड़े जवान चयो मथी लेवल जो ॿिया कुछ ही कोन था त हेठी लेवल छा है मथी लेवल छा है। जी मुझा दोस्त अजीज तवज्जह कयो। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलादा तखलीके मुस्तफा अलग गाल्हा। गौर कजा तखलीके मुस्तफा अलग गाल्हा
विलादत मुस्तफ़ा अलग गाल्हा, नबूवत मुस्तफ़ा अलग गाल्हा। ऐ मुझा दोस्त अजीज गाल जेका भी कंदुम इंशाअल्लाह ताला मुस्तनद गाल हुंदी, मजबूत दलीलन वारी हुंदी, फिरके सिरकी वारी न हुंदी, इंतशार फैलाइण वारी न हुंदी, प्यार ऐं मोहब्बत वारी हुंदी। अहिड़ी गाल हुंदी जंहिंजे ॿुधण सां दिल ठरी पए ऐं चओ वाग मदीने वरी पए। सुभान अल्लाह। अॼु ॾींहं ताईं जन भी मीलाद जूं महफ़िलूं ॿुधियूं आहिनि। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिकड़ी हदीस ॿुधंदा ईंदा आहियो। उहा कहिड़ी हदीस? अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी। ॿुधी अथव या न? जवाब ॾियो। ॿुधी अथव। तर्जुमो भी ॿुधंदा ईंदा हो त मुझे मदीने जे मीर फरमायो सभ खां पहिरियों। तर्जुमे में लफ्ज़ कहिड़ो आहे? सभ खां पहिरियों मुझे अल्लाह मां मुस्तफ़ा जे नूर खे पंहिंजे नूर मां पैदा फरमायो। एस ताईं ॿुधो अथई। अॼु फ़कीर आशिक इन खां मथे थो हले। एस ताईं त ॿुधंदो आयो आहियां। अॼु इन खां मथे हल त ख़बर पवे। इंशाअल्लाह ताला कलाक सवा जे अंदर कोशिश कंदुमि जेस ताईं तो पंध कयो आहे इन खां मथे तोखे मंज़िल जो पंध करायां। सॼी ज़िंदगी हेठि जो तो ठीको न खयो आहे। अल्लाह जे ज़ात जे महबूब फरमायो अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी। नूर के बाद में था ॾिसूं। अचो त सभ खां पहिरीं इन जुमले खे ॾिसूं। अव्वल मा ख़लक़ल्लाहु। सभ खां पहिरीं अल्लाह पैदा फरमायो। छा खां पहिरीं? चओ सभ खां। छा खां पहिरीं? वरी चओ छा खां पहिरीं? अव्वल मा ख़लक़ल्लाहु। सभ खां पहिरीं अल्लाह ताला तख़लीक़ फरमाई कंहिंखे नूरी मुझे नूर खे। सभ खां पहिरीं याने आसमान भी न हुयो, मुझे मुस्तफ़ा जो नूर हुयो। ज़मीन भी न हुई, मुझे मुस्तफ़ा जो नूर। ॻाल्हाईंदो अच। हूरूं भी न हुयूं, मुझे मुस्तफ़ा जो नूर। जन्नत भी न हुई, मुझे मुस्तफ़ा जो नूर। गिलमान न हुया, मुझे मुस्तफ़ा जो नूर। फरिश्ता भी न हुया, मुझे मुस्तफ़ा जो नूर। हिकड़ी शय त क्लियर थी वई त मुझे महबूब फरमायो अल्लाह जे ज़ात सभ खां पहिरीं मां मुस्तफ़ा जो नूर पैदा फरमायो। याने कुछ भी न हुयो, अल्लाह मुझे नूर के पैदा फरमायो। इहा शय त क्लियर थी वई। लेकिन हिकड़ो सवाल पंहिंजी जगह ते रहिजी वियो। जॾहिं कुछ भी न हुयो, अल्लाह महबूब जो नूर पैदा कयो त उनखे रखियई किथे? गाल समझ में अचे थी या न? जॾहिं कुछ भी न हुयो ऐं अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा फरमायो त रखियई किथे? मिसाल ॾेई तव्हांखे सम्झायां। जेकॾहिं हीअ शइ आहे त हिन जे रखण जे लाइ टेबल जी ज़रूरत आहे। जेकॾहिं टेबल भी न आहे त ज़मीन जी ज़रूरत आहे। ज़मीन भी न आहे त कंहिं शइ जी ज़रूरत आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अगर अल्लाह महबूब जे नूर खे ज़मीन में रखियो त ज़मीन मौजूद न हुई। आसमाननि में रखियो त आसमान मौजूद न हुया। जन्नत में रखियो त जन्नत मौजूद न हुई। हूरुनि वटि रखियो त हूरूं मौजूद न हुयूं। फरिश्तनि वटि रखियो, फरिश्ता मौजूद न हुया। हाणे सवाल पंहिंजी जगह ते बरकरार आहे। अल्लाह महबूब जे नूर खे पैदा त फरमायो, पर रखियई किथे? सवाल आहे या न? वराया इन करे तो सवाल पक्को थे तुझे ज़हन में। जॾहिं काई शय न हुई,
छो त मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो अञा कुछ भी न हुयो अल्लाह मुझे नूर के पैदा फरमायो पैदा त रब फरमायो जॾहिं कुछ हुयो ई कोन त रखी काथे एॾे मूडे निहारे गौर कजा जॾहिं हिन शइ खे रखण जे लाइ काई शइ मौजूद न हुजे त पोइ काथे रखी हिकिड़ो ई जवाब मिलियो काई शइ त न हुई पर पैदा करण वारो हुयो जुमले ते गौर करे समझण जी कोशिश कजो काई शइ त न हुई अगर को हुयो त पैदा करण वारो खालिक कायनात चो खालिक कायनात हुयो पो उन खालिक कायनात पांजे महबूब जे नूर खे कहीं भी जगह ते को न रखियो छो न रखियो जगह हुई कान का आसमान ते को न रखियो आसमान हुयो ही कोन मुझा दोस्त अजीज जन्नत में न रखियो जन्नत हुई कान पो काथे रखियो जो उन करीम रब पंहिंजे कुदरत सां पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा करे वरी पंहिंजे पाण में रखियो पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा करे वरी पंहिंजे पाण वटे रखियो छो त ॿियो कुझु बि न हुयो पर ख़ुदा ज़रूर हुयो जे समझ में अचे थी त ॻाल्हायो नथी अचे त मां हेठि लही अचां छो त मां इन खां मथे वञण थो चाहियां अज़ीज़ाने मन छो त जंहिं शइ में रखण लाइ हुयो का शइ कान हुई हिकिड़ी हुई केरु हुयो ख़ुदा जी ज़ात हुई उन करीम रब पंहिंजे ज़ात वटि पंहिंजे महबूब खे रखियो ठाहे पोइ रखियो सवाल थियो पोइ छाजे लाइ रखियो अल्लाह जे ज़ात फरमायो महबूबा तू मुखे ॾिस मां तोखे ॾिसां बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे नूर खे तख़लीक फरमाए हर शइ खां पहिरीं पंहिंजे कुदरत में रखी करे उन महबूब खे फरमायो तू मुखे ॾिस मां तोखे ॾिसां मां तोखे ॾिसां तू मुखे ॾिस तू मुंहिंजी हमदो सना कर मां वरी तुंहिंजी तारीफ़ कयां तू मुझी हमदो सना कर ओ मुझा महबूब मुस्तफ़ा तू मुझी हमदो सना कर मां तुझी तारीफ़ कयां तू मुझो मां तुझो जिथे मां उते तू मां कायनात के ॿुधाईंदुसि त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ऐं तुंहिंजे लाइ ऐलान कंदुसि वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुझा महबूब जिथे मां उते तू जिथे मां उते तू इन नंढड़ी ॻाल्हि नाहे छो त अहले इल्म हिते वेठा त हड़ई पट ते हो पर तव्हां में केतिरा ई अहिड़ा हूंदा जेके बारीक बीनीअ सां लफ़्ज़ लफ़्ज़ ते गौर कंदा हूंदा के त अहिड़ा बि मौलाई हूंदा चवंदा अलाए छो मौलवी देर पियो करे इन करे मां वास्ता आहिस्ता पियो चवां रब फरमायो महबूबा जिते जिते मां उते उते तू जिते मुझी रबूबियत उते तुझी मुस्तफ़वियत जॾहिं इहा दलील में आयतूं ब पढ़ियम इन बि ॿुधायो त जिते जिते रब चयो मां जॾहिं ख़ुदा अकेलो हुयो कुझु बि न हुयो ॿियो केरु हुयो चओ मुस्तफ़ा हुयो अकेलो ख़ुदा हुयो ॿियो केरु बि न हुयो चो हुयो त मुंहिंजो मुस्तफ़ा हुयो ख़ुदा छाजे लाइ हुयो मुस्तफ़ा छाजे लाइ हुयो ख़ुदा पंहिंजे कुदरत सां हुयो मुस्तफ़ा मुंहिंजे करीम रब जे कुदरत सां पैदा थियण वारो हुयो मुझे करीम रब
मुझे करीम रब, मुझे सुने करीम रब, उन पांजे महबूब के बनाए। चई त हदीस पढ़ा अल्लाह अल्लाह बयान कंदो हला, मथी लेवल ते हला पियो, तू मूंसां ॻाल्हाईंदो, मोट ॾे मां सम्झां, तू सम्झी थो त मां अञा बि मथे हलंदुमि। चओ इंशा अल्लाह ताला, अल्लाह ताला जा बानड़ा पंहिंजे पाण ॾे निहार, मुझे मुस्तफ़ा जे रुगी सूरत ॾे न निहार, पर मुझे मुस्तफ़ा जे कॾहिं हकीकत ॾे बि निहार। कोई शक ना है, मुझे महबूब मुस्तफ़ा के बकरियों चारी दे भी दुनिया दिठो, मुझे महबूब मुस्तफ़ा के अम्मा आमिना जे घर में पैदा थी दे भी दुनिया दिठो, मुझे महबूब मुस्तफ़ा के हजरत अब्दुल्लाह जो पुटड़ो सदराई दे भी दुनिया दिठो, अब्दुल मुतल्लब जो पोटो मुझा दोस्त अजीज दुनिया बुधो ऐं दिठो, दाई हलीमा जे डाचीअ ते चढ़ंदे भी दिठो, दाई हलीमा जे घर में रोशनियों कंदे भी दिठो, दाई अम्मा हलीमा जूं बकरियों चारी दे भी दिठो। इहो सब कुछ त दिठो, पर जन दिठो उन्हनि इहो भी दिठो त महबूबुल्लाह मकान ते भी वयो। याद रखी छॾजा, हिकड़े पहलूअ ते अची करे पंहिंजे ज़िंदगीअ खे बर्बाद न कजा। मुझे महबूब मुस्तफ़ा जो अम्मा आमिना जे घर में पैदा थियण भी हक़ आ, अम्मा आमिना जे झोल में पलजण भी हक़ आ, मुझे महबूब मुस्तफ़ा जे नूर जो अल्लाह जे नूर सां गॾु पैदा थी रहण भी हक़ आ। जेकॾहिं ॿिए कंहिं मौके ते वधीक हिन खे खोलींदुमि त भला बेनियाज़ रब ईअं छो कयो, आमिना जे घर में महबूब खे छो पैदा कयईं, महबूब खां बकरियूं छो चारायईं, महबूब खे आमिना बीबी दाई हलीमा जे घर ॾे छो मोकिली, महबूब सां हीअं छो थियो, हीअं छो थियो। हा मुंहिंजा यार, हा मुंहिंजा यार, इहे बद फर्श जूं ॻाल्हियूं बद में अॼु दिलि चवे थी रुगी अर्शन जूं ॻाल्हियूं कयां, रुगी अर्शन जूं ॻाल्हियूं कयां त म्या शाह नवाज़ तोखे यकीन थी वञे त तो जंहिं पिरीअ जो मीलाद कयो आ, उहो पिरीअ जी बादशाही रुगी फर्शन ते नाहे, उन जी यार बादशाही रब अर्शन ते भी दाइम ई कायम रखी छॾी आ। अल्लाह जे ज़ात गॾु क़ुरान पढ़ंदो हला, अल्लाह जे ज़ात पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो, अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा, अल्लाह जी ज़ात उहा आहे जंहिं 7 आसमान पैदा फरमाया। घणा वरी ॻाल्हाए, घणा 7 आसमान पैदा फरमाया। ॻाल्हि इते रब मुकमिल कान कई, अल्लाह जे ज़ात फरमायो, मा तरा फी ख़ल्क़िर रहमान मिन तफावुत, ऐ अकुल ते यकीन करण वारा, ओ अकुल खां पंहिंजे पाण खे भरपूर समझण वारा, रब चवे थो मुझे आसमाननि ॾे निहार, तोखे नज़र त हिकिड़ो अची रहियो आ, इहो हिकिड़ो नाहे, इन खां मथे वरी ॿियो, उन खां मथे वरी टियों, तबक दर तबक 7 आसमान। रब चवे थो तो हिकिड़े ॾे त रुगी निहार, मा तरा फी ख़ल्क़िर रहमान मिन तफावुत, सॼे आसमान ॾे निहार, मुंहिंजो रब तो चवे ॿुधा, फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर, हिन सॼे आसमान में नज़र डोड़ा किथे सुईअ जेतिरो सोराख़ नज़र अचे थो या न। अल्लाह पुछे तो दे खबर, मुझे आसमान दे निहार, निहारे पो बुधा त मुझे पैदा कयल आसमान में किथे फर्क नजर अचे थो। जॾहिं तो असां निहारण शुरू कयो, रब वरी चयो सुमरजिल बसर, वरी निहार। अल्लाह जो कुरान पढ़ंदा कयो, ए हर मस्जिद में सूरह तबारक लज़ी पढ़ी वेंदी आहे न शाबाद में, कॾहिं तर्जुमो भी ॾिसंदा कयो,
मरजिल बसर कर्रतैनि यंक़लिब इलैकल बसर खासिअन व हुवा हसीर। मुझे सुने करीम रब फरमायो हिकड़ो दफ़ो न वरी वरी आसमान दे निहार तोखे किथे भी जर्रे जे बराबर फाल्ट नजर नहीं दो, फाल्ट तो नजर नहीं दो, का कमी नजर नहीं दी, का गलती नजर नहीं दी। मुझे रब फरमायो लेकिन जॾहिं तू वरी वरी निहारी दे तुझी नजर मोटी तोड़े ईंदी मगर मथे कुछ भी कमी नजर कान ईंदी। मकसद रब केड़ो बुधाए रहियो आ ऐ इंसान तुझी नजर तोखे मजबूर करे चवंदी त तुझे नजर में कमियां रब जे तखलीक में काई कमी नाहे। जरा गौर कर इते बिहारे जुमलो चवण तो चाहा मुझो अल्लाह तोखे बुधाइण तो चाहे त मां अल्लाह आसमान के बनायो जरूर आ पर पांजो महबूब कोन बनायो आ। आसमान के आसमान चई बनायो आ पर मदीने वारे के रब महबूब चई बनायो आ। मुझो बेनियाज रब तो फरमाए जद मुझे आसमान के मार बब्बे ऐब बनायो आ त महबूब के मूं छा बनायो हूंदो। मुझो करीम रब मुझो बेनियाज रब तुझे अकुल के झिंझोड़े रहियो आ तोखे सुजाग करे रहियो आ त मां अल्लाह जे अर्श दे निहार निहारे पो सोच त जेको अर्श जे बनाइण में का कमी नथो छड़े। अचो मथा सवाल जे अर्श रब कंहिंजे लाइ बनायो आ जो तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ सच चो अल्लाह सब कुछ बनायो आ कंहिंजे लाइ चो इंसान जे लाइ हे अर्श कंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ अल्लज़ी जअल लकुमुल अर्द महदा व अंज़ल मिनस समाई माआ। केतिरियूं क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ा रब चवे थो